सीनियर सहाफ़ी ऐं एंकर पर्सन अरशद शरीफ़ कीअं क़त्ल थियो, जांच लाइ हुकूमत जी जोड़ियल टीम कीनिया रवानी। डायरेक्टर FIA अतर वहीद ऐं डिप्टी डायरेक्टर IPA उमर शाहिद ते वधल टीम कीनिया में क़त्ल बाबति शाहिदियूं गॾु कंदी। इस्लामाबाद जे पिम्स अस्पताल में अरशद शरीफ़ जे मढ़ जो पोस्टमार्टम मुकम्मल। वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन मलिक अहमद ख़ान चयो आहे त हुकूमत क़त्ल जूं हक़ीक़तूं साम्हूं आणणु चाहे थी। अरशद शरीफ़ बाबति इमरान ख़ान ऐं शीरीन मज़ारी जे बयाननि जी जांच थियणु घुरिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त इमरान न्यासी ख़तरनाक रांदि खेॾे पियो। हू अरशद शरीफ़ जे क़त्ल खे सियासत लाइ इस्तेमाल करे रियासती इदारनि ते इल्ज़ामबाज़ी हद ताईं वञी रहियो आहे। ट्वीट कंदे शहबाज शरीफ़ चयो आहे त इमरान ख़ान खे बेबुनियाद इल्ज़ाम हणण बदिरां जुडिशल कमीशन जे नतीजनि जो इंतज़ार करणु घुरिजे। कीनिया में सहाफ़ी अरशद शरीफ़ जे मारदण वारे वाक़े ते कीनियन पुलिस जो वधीक हिकु तकरारी बयान साम्हूं अची वियो। कीनियन मीडिया मूजिबि कीनियन पुलिस नई रिपोर्ट में चयो आहे त अरशद शरीफ़ जी गाॾी खे रोकण जे इशारे ते पुलिस मथां फायरिंग कई वई, जंहिं में हिकु कांस्टेबल ज़ख़्मी थियो। जवाबी फायरिंग में अरशद शरीफ़ मारिजी वियो। अरशद शरीफ़ जी मेज़बानी खुरम अहमद नाले शख़्स करे रहियो हो। कीनियन पुलिस इन खां अॻु कांस्टेबल जे ज़ख़्मी थियण जी ॻाल्हि न कई हुई। PTI जो लॉन्ग मार्च न पर इनकलाब आहे। शहबाज शरीफ़ राना सनाला तैयार थी वञो। अवां जा हैंडलर्स बि ॾिसंदा वॾो अवामी समुंड इस्लामाबाद पहुचंदो। इमरान ख़ान जो सियालकोट में कारकुननि खे ख़िताब। PTI सरबराह चयो त असांजो मुक़ाबिलो अमरीकी गुलामनि सां आहे, पर ॾेई साज़िश तहत असां मथां चोरनि खे मड़ियो वियो। अवाम पंहिंजी ॿारनि जे मुस्तक़बिल लाइ ॿाहिरि निकिरे। तव्हां अरशद शरीफ़ खे शहीद करे सम्झो त क़ौम ख़ौफ़ज़दा थी वेंदी, पर असां पहिरियां खां वधीक पुरज़म आहियूं। नून लीग कायद नवाज शरीफ़ चयो आहे त इमरान ख़ान जो लॉन्ग मार्च इनकलाब न पर पंहिंजी मर्ज़ीअ जो आर्मी चीफ मुक़ररु कराइण लाइ आहे। न्यासी जी 4 सालनि जी हुकूमत में अवाम संदसि इनकलाब ॾिसी चुको आहे। इमरान ख़ान ते तनक़ीदी ट्वीट कंदे नवाज शरीफ़ चयो त ॿियनि खे चोर चवंदड़ इमरान ख़ान परॾेही फंडिंग, तोशाखाना ऐं 50 अरब रुपयनि जी फुलुट जो तारीख़ जो सभ खां वॾो चोर साबित थी चुको आहे। सुप्रीम कोर्ट PTI जो लॉन्ग मार्च रोकण वारी हुकूमत जी इस्तदा ॿीहर रद्द करे छॾी। तोहिनी अदालत केस में इमरान ख़ान खां जवाब तलब। जस्टिस याहिया आफरीदी 4 जजिस सां इख़्तिलाफ़ कंदे इमरान ख़ान खे तोहिनी अदालत जो नोटिस जारी करण जो हुकुम ॾिनो। 25 मई ते रेडसूर में रैली कढण ख़िलाफ़ हुकूमती दरख़्वास्त ते सुप्रीम कोर्ट इमरान ख़ान खां जवाब तलब कयो। PTI जे वकील बाबर रहमान ऐं फैसल चौधरी खां जवाब तलब। चीफ जस्टिस उमरता बंदियाल रिमार्क ॾींदे चयो त हेडलाइन्स लॻण नथा चाहियूं। 5 जजिस मां रुॻो हिकु जस्टिस याहिया आफरीदी इमरान ख़ान खे तोहिनी अदालत जो नोटिस जारी करण लाइ चयो। जिस तरह इमरान खान ने कहा कि मैंने अरशद शरीफ को बताया और मुझे मालूम था पे हमला हो सकता है, मेरा एक सवाल है जो मेरे जहन में आता है और मैं समझता हूं पूरी कौम का यह सवाल हो, वो कौन शख्स था जिसने इमरान खान को बताया कि मरहूम अरशद शरीफ साहब पर हमला हो सकता है। इमरान खान को नाम क्यों नहीं बताते कि किस शख्स ने इमरान खान को बताया। बस 2 सूबों में हुकूमत थी, माशाल्लाह आपके पास बहुत बड़ी वहां पे नफरियां हैं, तो आपने खुद मरहूम अरशद शरीफ साहब के लिए आपने क्यों नहीं वहां पे सिक्योरिटी का बंदोबस्त किया? आपने ही उनको क्यों कहा कि मुल्क से बाहर जाएं? पंजाब में और खैबर पख्तूनख्वा में सैलाब मुतासरीन के लिए पैसा नहीं है, लेकिन वहां पे लॉन्ग मार्चों के लिए पैसे हैं।
इमरान खान एतराफ़ कयो त खेसि अरशद शरीफ़ ते हमले जी ॼाण हुई। क़ौम जो सवाल आहे त अरशद शरीफ़ ते हमले जो इतला इमरान खान खे कंहिं ॾिनो। सूबाई वज़ीर शर्जील मेमून चयो आहे त पंजाब ऐं केपी में हुकूमत हुअण बावजूद अरशद शरीफ़ खे तहफ़ुज़ ॾियण बदिरां इमरान खान खेसि ॿाहिरि मुल्क छो मोकिलियो। ॾिसणो पवंदो त अरशद शरीफ़ जे क़त्ल खां पोइ कंहिंखे फ़ाइदो पहुतो। पंजाब हुकूमत ॿोर मुतासिरनि जी मदद करण बदिरां इमरान जे लॉन्ग मार्च ते पैसा ख़र्च करे रही आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ दरख़्वास्त ते सऊदी वलीअहद जो वॾो फ़ैसिलो मस्जिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में नारेबाज़ी करण जे इल्ज़ाम हेठि क़ैद पाकिस्तान खे आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। मदीने जी अदालत मस्जिद नबी में वफ़ाक़ी वज़ीरनि जी ख़ासि हाज़िरी दौरान नारेबाज़ी कंदड़ टिनि खे 8 साल ऐं टिनि खे 6 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई हुई। मैंने फैसला किया कि जुमे को लॉन्ग मार्च में अनाउंस कर रहा हूँ। लाहौर से मैं शुरू कर रहा हूँ। लिबर्टी 11 बजे हम वहां जमा होंगे और फिर हमारी मार्च शुरू होगी इस्लामाबाद की। तहरीक इंसाफ जी जुमे ॾिहाड़े ऐलानियल लॉन्ग मार्च जूं तयारियूं जारी। इमरान खान जी क़यादत में लॉन्ग मार्च लाहौर जे लिबर्टी चौक खां शुरू थी जीटी रोड रस्ते इस्लामाबाद पहुचंदो। असद उमर चयो आहे त लॉन्ग मार्च 4 नवंबर ते इस्लामाबाद पहुचंदो। हुकूमत बि लॉन्ग मार्च खे रोकण लाइ संदरा ॿधी वरिता। इस्लामाबाद जे रेड ज़ोन खे कंटेनर लॻाए सील करण जो सिलसिलो शुरू करे छॾियो। नागरा चौक ते वॾो गेट लॻायो वियो। सिंध पुलिस जा दस्ता बि इस्लामाबाद पहुतल। कराची पुलिस क्लिफ्टन वारे इलाइक़े में बोर मुतासिर बारिश सां इज्तिमाही लॼालुट कंदड़ ॿिनि वैसी जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी तस्दीक़ करे छॾी। एडिशनल आईजी जावेद आलम मोटो चयो आहे त जवाबदार गुलाम रसूल खे घोटकी ऐं ख़ालिद लुंड खे टंडो एलहार मां गिरफ़्तार कयो। ॿिन्ही जवाबदार बारिश सां लॼालुट जो एतराफ़ कयो आहे। जवाबदारनि बाड़ी खे अल्टो गाड़ी में खणी वञी ज़्यादती कई। CCTV फुटेज जी मदद सां गाॾी ताईं पहुतासीं। सिंध हाईकोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख बाड़ी सां ज़्यादती जो नोटिस वरितो। DIG ॾखण ऐं SSP जांच खे 27 अक्टूबर ते ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम। सिंध हाईकोर्ट हैदराबाद सर्किट बेंच कैनशाह मां 2 हफ़्तनि अंदरि पाणी नेकाल कराए सफ़ाई ऐं स्प्रे कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत पुछियो त कैनशाह मां हींअर ताईं केतिरो पाणी नेकाल थियो आहे, केतिरा माण्हू ॿुॾी फोत थिया आहिनि। आपाशी अमलदारनि ॿुधायो त शहर मां 9.5 फुट पाणी नेकाल करे चुका आहियूं। वधीक पाणी कढण लाइ मशीनूं हली रहियूं आहिनि। दरख़्वास्त गुज़ार अदालत खे ॿुधायो त डिग्री कॉलेज ॿुॾल आहे। अॼु बि शहर में हिकु माण्हू ॿुॾी फोत थियो आहे। मलीर में बोर मुतासिरनि जी कैंप ते चढ़ाई ख़िलाफ़ नादरन बाईपास ते धरणो हणी वेठल बरसात मुतासिरनि ऐं पुलिस में ॻाल्हियूं कामयाब। मलीर डेवलपमेंट अथॉरिटी जे ऑफिसर्स ख़िलाफ़ केस दाख़िल करण जी ख़ातिरी बाद धरणो ख़त्म। धरणे सबबि 4 कलाकनि ताईं नादरन बाईपास ते ट्रैफ़िक मुअतल रही। मुतासिरनि जो चवणु आहे त डिप्टी कमिश्नर ओलह यकीन ॾियारो आहे त मुतासिरनि मथां दाख़िल केस बि ख़ारिज कयो वेंदो। ओबाड़ो वसा ॻोठ अमीर बख्श धोंदो में शहर ऐं धोंदो बिरादरी जी 2 धुरनि में हलंदड़ तकरार तां फायरिंग में मासूम धनार क़तल। माल चारींदड़ 8 वरियनि जो सईद अहमद धोंदो फायरिंग में मौक़े ते ई मारिजी वियो।
लाश बावड़ो मुंतकिल। नींगर जे वालिद जो चवणु आहे त शहर बिरादरी जे 7 खां 8 हथियारबंदनि हमलो करे मुंहिंजे पुट खे क़तल कयो आहे। टंडो अलायार में डिप्टी कमिश्नर चौक भरिसां ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में 2 ॼणा फोत ऐं 2 ज़ख़्मी थी पिया। मटियारी वासी 20 वरनि जी धर्मू ऐं श्रीमती राजी जा मर्द ऐं 2 ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। पुलिस मूजिब मोटरसाइकिल ते सवार ॻोठाणा मीरपुर ख़ास खां मटियारी तरफ़ वञी रहिया हुआ त हादसे जो शिकार थी विया। खैरपुर में म्यूनिसिपल कमेटी मुलाज़िमनि जो वधायल पघारूं न मिलण ऐं कटौती ख़िलाफ़ डीसी ऑफिस ॾाढो सुबुह खां धरणो। मुलाज़िमनि सां ॻाल्हियुनि लाइ ज़िला इंतिज़ामिया चयो को बि अमलदार न पहुतो। मुलाज़िमनि दाहियो आहे त अकाउंटेंट हर महीने पघारुनि मां 8 खां 10 हज़ार रुपया गैर कानूनी कटौती करे रहियो आहे। मिठी अदालत हिरण जो शिकार करण वारो केस में गिरफ़्तार कयल शिकारनि खे आज़ाद करे छॾियो। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज अदालत 23,20,000 रुपया ॾंड हथियार ऐं गाॾी ज़ब्त करण जो हुकुम ॾींदे शिकारनि खे आज़ाद करे छॾियो। जवाबदारनि अली अहमद मंगरियो, अब्दुल गनी नुहड़ी, सलाम बारी, मोहम्मद सलीम अदालत में वॾो क़बूल कयो हो। ऐं T20 वर्ल्ड कप जी मैच में आयरलैंड जी टीम डकवर्थ लुइस कानून तहत इंग्लैंड खे 5 रन्स तां शिकस्त ॾेई छॾी। बरसात सबबि मैच मुकमल न थी सघी, जंहिं सबबि आयरलैंड खे कामयाब करार ॾिनो वियो। इंग्लैंड खे 33 बॉल्स ते 53 रन्स घुर्बल हुयूं। मैच खे बरसात सबबि मुलतवी थियो।